अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे अंदर नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा जाबिर ख़ान पंहिंजे भाउ क़ासिम खे बचाए सघंदो? छा सिकू पंहिंजे भाउ वलू जो प्लान कंदो? छा वॾेरो चाकर ख़ान सिकू खे क़ासिम खे ख़तमु करण जो इजाज़त ॾेई छॾींदो? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी हार ईंदा नए नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿार ताईं बावक़्त पहुची सघे। दोस्तों अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं तव्हां सब्सक्राइब कंदव त हर वीडियो तव्हां वटि बावक़्त पहुची सघंदी ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त यादि इहो रियली में जेको आहे सिकू क़ासिम खे मारींदो या जेको आहे थी सघे थो त इन खे क़ासिम खे जेको आहे इहो ख़्वाब मन में आहे या निंड में इहो ॾिसी रहियो आहे। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे दोस्तों। इन बाबति कुझु नथो चई सघिजे, बहरहाल काफ़ी इन रियलिटी ताईं वञी सघिजे थो त थी सघे थो त जेको आहे सिकू क़ासिम खे ख़तमु करे छॾींदो, छो जो सभु सबूत शायदि उन जे जेको आहे ख़िलाफ़ु ईंदियूं ऐं जेको आहे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रुंडे वारा कमीना शख़्स एॾा हरामी आहिनि जेको आहे उहो कूड़ ते बि कसम खणी वेंदा। ओॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर ख़ान वीचारो ॾाढी कोशिशि कंदो त मां पंहिंजे भाउ खे बचाए सघां, छो जो उहो बेगुनाह आहे ऐं उन वलू खे मारियो न आहे। इहो सॼो कमु रुंडे जो आहे, इहो जाबिर ख़ान चङी रीति ॼाणे थो। ओॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सिकू बि हाणे वचन कयो आहे जेकॾहिं उन जे भाउ जो जेको आहे क़ातिल क़ासिम आहे त क़ासिम खे उहो कॾहिं बि जेको आहे कोन छॾींदो आहे। उन वाइदो कयो आहे त जेसीं मुंहिंजे भाउ जे मिटी कोन सुकंदो मां पंहिंजे भाउ जे जेको आहे उन खां प्लान ज़रूरु कंदुमि। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा।